जी दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल कर रहे हैं उहे आहिनि लीनियर इक्वेशन ते। हाणे हे जेको आहे सो मां 6 नंबर प्रॉब्लम आहे। हाणे इन खां पहिरियां जेको आहे सो मां लीनियर इक्वेशन ते तव्हांखे 5 प्रॉब्लम ऑलरेडी ॾसे चुको आहियां। हाणे उमेद आहे त उहे दोस्त तव्हांखे प्रॉब्लम सम्झ में आया हूंदा। जेकॾहिं का ॻाल्हि नथी तव्हांखे सम्झ में अचे त कमेंट में पुछी सघो था ऐं जेको आहे परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। हिकिड़े दोस्त जेको आहे कमेंट कयो सर जेको आहे सो मूंखे प्रॉब्लम न आहे, मां कल्ह सॼो ॾींहुं जेको आहे अपसेट वेठो हुउमि। त हाणे अपसेट थियण जी का ॻाल्हि न आहे, तव्हांखे जेका शइ नथी अचे तव्हां पुछी सघो था। त हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम आहे 6 नंबर, त हाणे हिन में असांखे छा फाइंड करिणो आहे अचो ॾिसूं त y-16 इज़ इक्वल टू 8 y-16 इज़ इक्वल टू 8। त दोस्तों हाणे असांखे हिते जेको फाइंड करिणो आहे उहो जेको फाइंड करिणो आहे असांखे y फाइंड करिणो आहे। हाणे असांखे फाइंड करिणो आहे y जॾहिं त असांखे जेको गिवन आहे y-16 गिवन आहे असांखे। त हाणे दोस्तों हाणे हे जेको 16 आहे, हाणे हिन 16 जेको आहे मसइलो कयो असांजे लाइ। हाणे इन 16 मां असां कीअं जान छॾींदासीं त मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां त दोस्तों जेकॾहिं का शइ असां बराबरि जे हिन पासे आणींदासीं, बराबरि जे हिन पासे आणींदासीं, उहा जेकॾहिं माइनस जी हूंदी त प्लस ई थींदी, ऐं जेकॾहिं हिते प्लस जी हूंदी त उहा हेॾे ईंदी, उहा छाजी थींदी असांजी माइनस ई थींदी। हाणे हिते हीअ जेका माइनस जी आहे हेॾे ईंदी प्लस ई थी वेंदी, ऐं जेकॾहिं हिते हीअ 16 प्लस जा हुजनि त हिते छा थी वञनि माइनस जा थी वञनि। त हाणे दोस्तों जेको आहे y फाइंड करण लाइ असां छा कंदासीं, जेके असांजा 16 आहिनि बराबरि जे हिन पासे आणींदासीं। त अचो ॾिसूं दोस्तों हीअ कीअं थींदो। y-16 इज़ इक्वल टू 8 त y इज़ इक्वल टू 8। हाणे हेॾे दोस्तों ॾिसो माइनस जा आहिनि, हेॾे ईंदा छा जा थींदा असांजा प्लस जा थी वेंदा, त प्लस 16। त दोस्तों y जेका असांजी बराबरि थींदी 24 जे बराबरि थींदी। त दोस्तों हाणे हे ॾिसो जेका y असांजी बराबरि थी 24 जे बराबरि थी। उमेद आहे दोस्तों तव्हां जेको आहे सो सिखण सां गॾोगॾु हिन आसान प्रॉब्लम खे इंजॉय कंदा हूंदव।